तकरार ड्रामा जी नई ईंदड़ क़िस्त में छा मूसा पंहिंजी भेण जो रिश्तो शामिर खे ॾींदो? छा सजावल ख़ान पाण खे बचाइण लाइ लाला ऐं सिकंदर खे मारे छॾींदो? छा मूसा सजावल ख़ान जी क़ैद मां नैना खे आज़ादु कराईंदो? सॼी तफ़सील तव्हां दोस्तनि खे इन वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो खे स्किप न कंदा ऐं एंड ताईं ॾिसंदा। मोज़ीज़ नाज़रीन गिरामी, अस्सलाम वालेकुम दोस्तो, कीअं आहियो? उमेद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं शादो आबाद हूंदा। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजे हिन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा, जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। दोस्तो, हलूं था पंहिंजी मेन टॉपिक ते। ड्रामा सीरियल तकरार जी ईंदड़ एपिसोड में अवां ॾिसंदा त शामिर पंहिंजी पीउ खे मूसा जे घर मोकिलींदो, मूसा जी भेण हलीमा जे रिश्ते लाइ। पहिरियां त मूसा जवाबु ॾींदो, पर पोइ बाद में राज़ी थींदो। सजावल ख़ान पाण खे बचाइण लाइ लाला जे ठिकाणे ते हमिलो कंदो आहे, जिते सिकंदर खे गोली लॻंदी आहे ऐं सिकंदर मरी वेंदो आहे ऐं लाला खे बे हथ में गोली लॻंदी आहे। लाला खे अस्पताल खणी वेंदा, जिते लाला ठीकु थींदो आहे। पोइ सजावल ख़ान खां पंहिंजो प्लान वठंदो। मूसा नवाब ख़ान सां वाइदो कयो आहे त छोकिरी नैना खे मां सजावल ख़ान जी क़ैद मां आज़ादु कराए तव्हांजे पेरनि में आणे रखंदुसि। इहो मूसा जो तव्हां सां मुड़साणो वाइदो आहे। छा मूसा पंहिंजी वाइदे निभाइण में कामयाबु थी वेंदो? क़ीमती राय जो इज़हार कमेंट सेक्शन में कंदा। दोस्तों, उमेद कयूं था त हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट ॾिसण जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। मिलंदासीं हिकु ॿी नई वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा असांखे इजाज़त। अल्लाह वाही।